ओके दोस्तों, अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त वफ़ा प्रोडक्शन में मुंहिंजो एल्बम नंबर 3 हुन जी सिलेक्शन मुकमिल थी चुकी आहे। सिलेक्शन जो शाइर आहे अब्दुल ख़ालिक कमराणी ऐं उन एल्बम जी रिकॉर्डिंग इंशाअल्लाह ताला सुभाणे थी रही आहे। हिकिड़े गज़ल जूं चंद सिटरूं अवां दोस्तनि जे अॻियां पेश कजनि थियूं। दिल जा दौड़ा दिल विच डोड़िया, अखर निड़ी विच अड़ पे, दर्द भिकूड़ा सुन के रोका पर के घोड़े गड़ पे, साबिया विच उस्ताद बुखारी मेरे सपने सड़ पे, दिल दा सूर